सखर में रिपोर्ट करावा हफीज़ लाशारी। रफ़ीक अहमद सिद्दीक़ सलाहकार IRDWMS रीजनल ऑफिस सखर 11 फरवरी 2026 ते सर्किट हाउस सखर में खुलल कचहरी मुनाक़द कई त जीअं आम माण्हुनि जूं शिकायतूं ॿुधी सघजनि। ओपन फॉर्म दौरान हिन ज़ाती तौर ते मुख़्तलिफ़ शिकायतूं ॿुधियूं ऐं मौक़े ते 15 शिकायतूं हल कयूं। तक़रीबन 15 इज़ाफ़ी शिकायतूं मिलियूं जिन खे बाज़ाब्ता रजिस्ट्रेशन ऐं मुनासिब अमल खां पोइ हल कयो वेंदो। मौक़े ते जनाब सिद्दीक़ शिरकत कंदड़नि खे मुअज़्ज़िज़ वफ़ाक़ी मुहतसिब जे विज़न ऐं मैंडेट खां आगाह कयो। अवामी शिकायतुनि जो फॉर्म हल ऐं सुठे हुक्मरानी खे यकीनी बणाइण ते ज़ोर ॾिनो। हिन मुख़्तलिफ़ इदारनि जे लाॻापियल ऑफिसरनि खे हिकु फ़ाल तरीक़ो इख़्तियार करण, शफ़ाफ़ियत खे यकीनी बणाइण ऐं शहरियुनि खे उन्हनि जे मसइलनि खे मुअसर तरीक़े सां हल करण में सहूलत फ़राहम करण जो मशवरो पिणु ॾिनो। ओपन कचहरी में अवाम जे मेंबरनि ऐं लाॻापियल खातनि जे नुमाइंदनि शिरकत कई।